संगत अज थर में गोठ में मौजूद आहियूं। पंहिंजे गोठ में संगत आई है। सुनील गुलाब लॻाए खां पंधु करे पहुतो है। दस असां लस्सी खणी आयो है। ऐं ही थर जी जेको भाॼी आहे सिंगर जेको आहे उहो सिंगर जी मौसम हले पई। ही मार्च ऐं अप्रैल जो महीनो सिंगरनि जो आहे। ऐं जेको हिते फ्रूट जेको थर जो थींदो आहे पहिरियों हुन में बसि जेको आहे न 15-20 ॾींहं लेट आहे। ऐं ही भाॼी असां वटि पहुती वई आहे। ऐं बसि हाणे असां जेको शुरू थियूं था। आदर्श असां वटि पहुतो आहे लस्सी खणी, पंहिंजे घरां खणी एक्स्ट्रा लस्सी खणी पहुतो आहे। ऐं पाण रोटी खाए आयो आहे। माना लस्सी जेको आहे मैंडेटरी आहे, हुनजे करे सुनील हिते पहुतो आहे। ऐं असांजो हिते बैठक में मौजूदु आहियूं हिते। ऐं मतिलबु गर्मी जेको आहे उहो 40+ आहे टेम्परेचर। पर जेको आहे न हुनमें थोरो AC जो थधिकार आहे। हुनमें थोरो मुंहुं ॾेई वेठा आहियूं। मूं वटि AC आहे। हा, बाक़ी संगत जे असां हिते असां रूम में माइनस हूंदो आहे। हुनजे करे जेको न इहो जेको न टेस्ट में फर्क है ना। वाह 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 जबरदस्त। अच्छा मैंने सूरज ही तव्हां जी माने सुकून पैलेस आहे ईअं तव्हां जे लाइ माने थकी टुटी हफ़्तो 10 ॾींहं रुली पिनी जॾहिं बि अचो था त हिते अचो था ॼण सभु थक लही आहे ईअं। असीं रुली अचूं था संगत पिनी अचे थी। अच्छा 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 सही सही सही। तव्हां इहो रुगो जेको थोरो लफ़्ज़नि जो हेॾा हुन हिननि खे सेट कंदो सही चुनाव कयो। आधे का मोबाइल लियो क्या क्या बस यही तव्हांजो छा चवणु आहे? वाह वाह बेहतरीन फीडबैक ज़रूरी है। सुनियन जो को मुतबादल या इहो तव्हां सम्झो था घर में जेको नथो थी सघे कोई। बेशक वाह घर में अञा बि ही सिंगरियूं ऐं ॿियो जेको भाॼी थींदो उहो माने हुननि जो वरी हुनखे सुकाए रखंदा आहियूं त हुननि जी मौसम मटे वञण खां गुज़री वञण खां पोइ 2-4 महीना ताईं उहा हलंदी। सिंगरनि जी भाॼी जेको आहे इहो हाणे ताज़ी आहे। हिन खां पोइ हिनखे छा कंदासीं, हिनखे सुकाईंदासीं। सुकाए रखे पोइ वरी हिनखे ॿियनि मौसमनि में बि हिनखे खाई सघिजे थो। थर में सिंगर, चिबड़, ग्वार ऐं गिदरी ऐं मेहा टिंडा जेको उहो ऐं ॿियनि भाॼियुनि जेको आहे उन्हनि भाॼियुनि खे बि पाण केरियो सुकाए केरियो। असल में बरसात जे मौसम खां पोइ जेको सभिनी खां बहितरीन सब्जी जेको आहे न उहो हिते जी ग्वार आहे। ऐं तव्हां हिकु दफ़ा जेकॾहिं थर जी ग्वार खाई ॾिठी त सिंध में जेको ग्वार हुते पोखाई थिए थी उहो तव्हांखे कॾहिं बि कोन वणंदी। छो त थर जी जेको रेत आहे न सही सही है आ यार वो खाए वीडियो है ना सर खास सासना फोटोग्राफर है जी 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 सुन थियो बेहतरीन है तो बताइए सही बुआ भाई ये बस ये काफी है ना भूल गए जाऊं जाम इन दोनों ले ले आएंगे। ठीक है जितना है लगा खाओ जैसे खाओ। अच्छा भाई अच्छा तुम दूसरा ले आए चिका ले